जो मोहम्मद तो फरमाए नजर तक जा हुजूर फरमायो ज़मज़म जे खूह ते मां हबीब के आंदो अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा बयान नजर तक जा तवज्जो तक जा हुजूर फरमायो सीने मुबारक इन दुन मुबारक ते चा कयो चीरो आयो हुजूर फरमायो जन्नत जो हिकड़ो थाव जन्नत जी हिकड़ी प्लेट मां नबी पाक जे दिल के कढी करो उन तसरी में रखो उन थाव में रखो ज़मज़म जे पानी सा धोतो हुजूर फरमायो मां बी करीम दे कल्बे अतर के कढियो मां मोहम्मद मुस्तफा ॾिसंदो पियो सीनो चीरे रहिया मां मोहम्मद मुस्तफा ॾिसंदो पियो इन वाक़े ते कंहिं दौर जे अंदर वॾा एतराज़ उथिया जे दिलि निकिरंदी त माण्हू मरी वेंदो नज़र तक जा इमामुल मुफ़स्सिरीन इमामुल मुजाहिदीन इमामुल मुत्तक़ीन अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह फरमाईना जेसी ताईं हिकु हुजूर जो मौजूदो साइंसी दुनिया में सचो साबित न थींदो त क़यामत क़ाइम न थींदी।